Irdam go, shirdam go, shuna, shuna, shush. नंडा जी बाबा ये खबर है यो मोटू ना है वा मोटू पाण वारो चेलो मोटू खबर ना है बाबा अलाए कादे वयो वा सॼो ॾींहुं चरंदो वते थो में ढोरनि वांगे को मुर्गो फाथाए अचे हफ़्तो थियो आहे असां हिते दुकानड़ो पंहिंजो कारोबार हयो आहे थिए ई नथो पियो कुझु सुबुह खां वठी निस्वारा पैसा बि कोन्हनि बुख न काटियूं बाबा खंडरी ख़त्म थी वई ऐं खीरी ख़त्म थी वई ऐं पती बि ख़त्म थी वई हाणे कजे त छा कजे वञ बच्चा वञ वञी दुकानदार जे अॻियां हथ वध रो पेरे पैसे मतां रूह में रहम पैसे वञ ऐं इहो मोटो हथ चए त हिनखे वतियूं जाए जी जी बाबा जी जी इर्दम गो शिरदम गो शूना शूना शश बाबा जी पुट बाबा बाबा जी बच्चा बाबा ये मुझो दोस्त आ पाड़े जो आ हाँ हिन ते जिनड़ी जो सायो आ आओ उहा बि चए थो सड़ियल हिकिड़ी कारी जिनड़ी आ सफ़ा मां चयो असांजो जेको बाबा आहे काली बाबा पोतल फ़क़ीर आ हिनखे तो वटि वठी आयो आहियां हिन जो इलाज करे फीस ॻाल्हाए छॾी आहे ॻाल्हाई थी न हा बसि कमु शुरू कयां त चङा भला वॾा जिन मां कढी छॾिया इर्दम गो शिरदम गो शूना शूना शिश ॾे ख़बर बच्चा कुझु न थियो हिकु मिंट वरी ऐं वॾो कारो ढेढ जिन आहे हिन में वॾी जिंदड़ी आहे ख़्यालु करे मूंखे न चक हुजे बि पढ़ावां इर्दम गो शिरदम गो शूना शूना शश आयो वयो 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 कहिड़ो वठी आयो सुअर हे त लॻे ई नथो असांजो जादू पूरो आहे अलाए वा मां के कहिड़ी हिकु दफ़ो ॿीहर आख़िरी दफ़ो इर्दम गो शिरदम गो शूना शूना शश अञा मूंखे भउ थो थिए अञा मूंखे सुम्हणु नथो अचे निंड में अलाए छा छा अचे थो सवा ख़ौफ़ थिए थो भला हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधाए बच्चो तूं खट ते सुम्हंदो आहे या पट ते सुम्हंदो आहे हेठि पट ते हेठि खट जे हेठां खट जे हेठां हा कहरो पोइ सॼो चकर हिनजे सुम्हण वारी जाइ ते आहे हाणे हल मोटा तूं ते ॾिसो थी चकर छा आहे हलूं ओॾे उहो कमरो ॾेखारे हली जाते तूं सुम्हंदो आहे हा हलो अचो अचो फ़क़ीर इर्दम गो शिरदम गो शूना शूना शश ही उहो इलाक़ आहे जंहिं ते मां सुम्हंदो आहियां सुम्ही ॾिसाए इर्दम गो शिरदम गो उथ मथे थिए थो लाख कट बार लाख कढो फ़क़ीर कट बार इर्दम गो शिरदम गो शूना शूना शश ॾे ख़बर हाणे बच्चो हाणे भउ नथो थिए नथो थिए न कढ 1000 रुपयो कढ 1000 रुपयो फीस 1000 रुपयो फीस ॾियणी थी न फीस ॾियणी थी जामी है चाहे मां ख़ुशि कंदो बाबा इहो तो ठीक पई है रहो हा आराम कर ठीक आहे पई रहो अच्छा अच रोज़ी लगी हाली रोज़ी थी वई बुख असांजी बदहाली ख़तम थी वई लाख बि खयूं आयो माली फ़क़ीर साईं भलो कयोसीं कमु ॾींदी हाणे मुंहिंजी कमीशन ॾे न हा तुंहिंजी कमीशन ॾियां थो खोड़ बाबे खे खोड़ कमीशन अॻे तोखे न ॾी आहे ॼण अचे बाबा हे तुंहिंजो 50 रुपयो वञ हिकिड़ो हाफ चांहि जो लकड़ा होटल ते 20 रुपए जो केक खा वञ ऐश कर 50 रुपयो फ़क़ीर साईं 1000 रुपयो हेॾी सारी महिनत मां घिटनि में पर पुटक वञी तुंहिंजा कसम खणा थो क़ुरान खणा थो त पोतल वली बुज़ुर्ग काली बाबा जिन कढे भूत कढे तावीज़ ॾे बोता कढे तुंहिंजे बदिरां क़ुरान मां खणी हुआ क़ुरानी थी हुआ ॾे वरी 50 तो ओ बाबा मां 4000 जो शैम्पू इन वारनि ते हणंदो आहियां ख़र्च कंदो आहियां ई कारे जादू वारा इल्म पढ़ंदो आहियां तूं त छड़ो वठी थो अचे पियो तुंहिंजे लाइ इहो 50 खोड़ा वरी ॿियो ग्राहक आहिनि उन में 50 बथ ॾींदोमांइ वञ शाबाश ॿियो बि वठी अचां हा वठी इर्दम गो शिरदम गो शूना शूना शश मज़ा थी विया इर्दम गो शिरदम गो शूना शूना शश
छा थियो आहे हिनखे बाबा बाबा हे मस्तानो आहे, बसि पंहिंजो पाण खे छड़ो चक थो विझे। हा मिटी में बीठो हुनजे पीउ वॾा इलाज कया, हा वठी आयो मां हिन सां फीस ॻाल्हाई 2000। हा पोइ हाणे उतो वञा। ठीकु आहे हा मोतबर मूंखे लॻे थो हिन सॼे इलाइक़े खे कारे जादू जो असर थी वियो हा, आहे। बिल्कुलु, बस बिल्कुलु। तोखे मिंट में ठीकु कया थो बच्चा। इरदम गो शिरदम गो शूना शूना शश अरे कहाँ रुपए दे तो मांगे वठे तो कहाँ रुपए दे छाए पड़ के छड़ाए छड़ाए हजार प्योरी दे पोछड़ी दो मां छा हजार प्योरी दो। अरे 1000 रुपए तो मांगो घरे तो बात करो चाटो बच्चे तो 1000 दे। अरे छड़ाए जा चला मैंने तो सागत वाला काढ़े अरे बी चटा बी लालती रह बी 1000 दे दी ना छड़ी तोई ये केड़ो तो वठी तो जाए लेने के देने पड़ जाएंगे केड़ा आने तो पियो अलाए बात 8000 दो 8000 रुपए अच्छा घर छड़े जा मां लेके ये बाहर ही पट्टी से मां जा ने भागा लेने के देने पड़ गए ये केड़ो वठिया उन्हें भागो हलिया मनियो मां उस्ताद अने मां गुणे गिराक फासाए ॾिनो मां मांखे कंजूस वरी 50 कढी ॾिनो। हां वाह जो तू पल्लो के दियो 1000 ही वापस वतसी क्या थे मने ही ना मनियो मां हाणे 500 तुजा 500 मोजा। ठीक है बाबा 500 तुझा 500 हे वठ 1000 500 तू खण 500 मुखे दे। हलो दुकान में खोलिया कराए दे दे फकीर जाली पीर काली बाबा असा हिन जे बदरो कुरान खणू कोरती कुरानी थी आसे सा कुरान खणी वरी 50 कमीशन। हाने खबर पेस न बोकर त असांजे वारा मुसलमान खे गुमराह कयूं था मुसलमाननि खे हिन हिकिड़े निभागे जे करे सिर्फ़ 50 ॾे पियो। हाने खबर पेस न अचो हाणे हल हल अचो हलो उस्ताद बाबा जहिड़ी दुआ कर रुपयो बि खीसे में कोन्हे बस ये जीअं वञा पहिरियों ई को गिराक लॻे बस ये खीसो कटे मोटे अचांसि। बच्चा मूंखे तुंहिंजी शक्ल बि ॿुधाए थी तो तूं वॾो बिशनी थींदे ऐं अहिड़ो ख़तरनाक थींदे कंहिंजी जेब में हथ बि न हणंदे पैसा गायब बटू गायब। दुआ कर उस्ताद पहिरियों दफ़ो शहर में वञा थो हा मन को रस्ते में घिटी बि मिली वञे ईअं शहर में पुलिस पातर हाणे बस शुरूआत वञी करे आ पुट वञ बस दुआ कर। वञ मुंहिंजी दुआ थई मुंहिंजी उस्ताद तुंहिंजे लाइ छा वठी चाबा जेको बणई उहो वठी आ मुंहिंजो गादी नशीन अॼु खां पोइ तूं ई अल्लाह वञी जान छॾाए ऐं ॾोकड़ ठीकु आहे उस्ताद पोइ तुंहिंजे लाइ मां तओ ऐं तेल थो खणी अचां। वाकई बिशनी आहे छा वाह मुंहिंजा मौला वाह घर वेठे घोट उस्ताद कारे शीदी जी दुआ लॻी वई। खुजली अथसि छा हर खने थो न भागो बीमारी अथसि हलाए छा। अदा भाऊ ए 500 किरिया थी वाह हिकिड़ो मिनट जी दा 500 किरिया थी 500 वरी महिरबानी सर। हा अब्बा हलूं ज़कात वारा पैसा नथा मिलनि। अब्बा न मिलिया छा न अब्बा अलाह लोड़ाईंदो ने हा नथा ॾिने। को रुको पे अंधो हुयो लानत आहे मुंहिंजे बूथ में मां वरी जो भेणा को ये तके थो वरी चश्मो पाती वेठो हे त अंधो आहे छा कयांसि यार 500 मोजा वञांसि अॼु इन खां पलो कयां थो अंधे खां। ठीकु आहे पुटड़ा हलो अलाह लोड़ाईंदो न बा असां अंधनि जा पैसा खाइनि था अच्छा अच्छा अबा सिधो वतियो लॻे न बेबी हिन में अच्छा अच्छा खॾ में किरियो अबा जी अबा अंधो आहे हा अबा केरु आहे अबा मां या मां बि छा सही हा अबा खुदाई का मार भई तारा हेॾा पटेल थी अंधो आहे तुंहिंजे करे मुंहिंजो नुक़सानु थियो तुंहिंजे करे अलाह पनाह ॾे अबा मां त ॾिसण जहिड़ो ई न आहियां मां नुक़सानु छो कंदुमि पुटु तुंहिंजो ये तके पियो ये मुछा माटे पियो मां हुते हमरा जा ये 500 रुपया कढां पियो खीसे मां तुंहिंजो ये तकियो त मुंहिंजे लॻे हमरा हुनजो पाचो आहे। अबा अलाह ख़ैरु कंदो मां अंधो मुड़ितो इहो मुछनि जो नंढे लाख वठी मूंखे आदत आहे ॿाहिराड़ी जा माण्हू न ईअं जेको आहे मुंहिंजो स्टाइल अहिड़ो आहे बच्चा स्टाइल आहे तुंहिंजो वठ चश्मो
धूड़ पई थी स्टाइल में अबा तुंहिंजो छा नुक़सानु कयो आहे असां 500 रुपया मां पिछड़ी हुयमि रोज़ी कंदो आहियां हुन जा कढा पियो बच्चनि जी रोज़ी तुंहिंजे करे हली वई अबा लानत थी मुंहं में हा ॿियो को कमु नथो करे लॻो बि हे त कुओं पियो आहे को कमा वञी असां अंधा मुड़ुसूं बि पिनो नथा पिया उछुर तका ते आहे इहो ख़ैरात मिलंदी आहे घर वेठे ठीकु आहे ॿुधी नथो मरे पियो अबा तोसां त ॻाल्हाए फाथासीं अबा हे ॿुधी नथा मञनि पिया इहे जेके पिछड़ी माण्हुनि जा खीसा कटनि था कंहिं मजबूर जा को वीचारो कुराड़ो फुराड़ो माण्हू आहे को मज़दूर आहे को ग़रीब आहे घर बच्चनि जी रोज़ी लाइ अचे थो उनजो खीसो कटियूं हलिया वञनि था हेॾा सारा हटा खटा चंडरा न कमाइनि करनि था हल अबा हराम पेट में पियो अथनि न हाणे हा बा हल हल त वरी असांजो खीसो न साफ़ु करे किराए जा हलिया वञनि अॻे